मूं जहिड़ा माण्हू सोचींदा किथे आहिनि। आउं त कुड़ंदो आहियां। छा आउं इहो पुछी सघां थी त तव्हां छा लाइ कुड़ंदा आहियो? इन लाइ त आउं शायदि हिन समाज में मिसफिट आहियां। त पोइ छो नथा फिट कयो पाण खे हिन समाज में? मिस फरीदा, इहो मुंहिंजे लाइ मुमकिन न आहे। माण्हू लाइ हर शइ मुमकिन आहे। थोरो रुगो पाण में लचक पैदा करण जी ज़रूरत आहे। सो वरी कीअं? ॿुधायां थी, पर ईअं न। कीअं? अॼु ॿार हली किथे वेहंदासीं ऐं हिकु कोप चांहि पीअंदासीं। ठीकु आहे, छो न? पर चांहि मुंहिंजे खाते में हूंदी। परवेज़, अहाँ कॾहिं ज़िंदगी में मोहब्बत कई है? हाँ, मुझी मोहब्बत जो मरकज़ मुझी माण्हू। आउं नंढड़ो ई हुउसि त मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो हो। मूंखे हिकिड़ी नंढड़ी भेण हुई जेका मूंखां 3 साल नंढी हुई। बाबा साईं जे गुज़ारे वञण खां पोइ 5 सालनि ताईं मां अम्मा सां रहियुसि। पर अम्मा बि घणो वक़्तु जियाप माणे न सघी ऐं हिन फ़ानी दुनिया मां हली वई। अम्मा जॾहिं हिन दुनिया मां रुख़सत थी त उन वक़्तु मुंहिंजी उमिरि उन वक़्तु सिर्फ़ 7 साल हुई। उन खां पोइ आउं पंहिंजे चाचनि वटि रहियुसि। मां खाईंदो पीअंदो ऐं सुम्हंदो पंहिंजी भेण वटि हुयुसि। मुंहिंजी भेण मूं ते साह छॾींदी हुई। समूरो वक़्तु चाचनि जे घर में कमु करण खां पोइ राति जो मूंखे सुहिणियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदी हुई। पर छा? परवेज़ ॿुधायो न। चाचनि जे घर में समूरो वक़्तु